सकीना भी ख़ैर सां ॿार ॼणियो छा ॼणियईं अदड़ो ॼणियईं माशाअल्लाह अलाह बश खे ॾेसि यकी वीचारी पीर फ़क़ीर पिनिया मस अलाह ॿुधो अथसि ॿार त वीचारी खे खणी थिया पर धिका बि त आयसि न हिकिड़ो पुटु त वीचारी जो 8 महीने किरी पियो अलाए खाधनि में छा पइजी वियो आहे जो ऑपरेशन खां सवाइ अञा ॿार ई नथियूं ॼणनि पियूं सकी खे त अलाह वरी बि थोरो कयो आहे ईअं सम्झो जो पंहिंजे रस्ते सां ॼणियईं मां वारो छोकिरो ॾिठो हुई हिते हूंदो दड़ो चपू ऐं हिन वारो एतिरो ॼण चौंपल जेतिरो आहे चौंपल बि हिन खां वॾो आहे त मायूं हाणे जेके ॿार ॼणनि थियूं हेतिरा कमज़ोरड़ा खाधा न आहिनि न उहे जेके सचा गिह हूंदा जेके शयूं हूंदियूं असां पहिरीं उहे हाणे कोन्हनि कयूं मां वारो चपू यकी हिते दड़ो हूंदो पोइ वरी बीमारी वठी वियसि त सुकी वियो बाक़ी हिन खे त अलाह बचाए अधीकी काट त न कराएसि आस्ते भेण नंढड़ो आहे अञा अॼु त ॼायो आहे वीचारो हिनमहिल जो तूं नकु पटींदी हुअसि त रहंदो पटिजी न वञे सॻे ई कचिड़ो आहे अदा आ जी आ भली आ मानी खा पानी पी खुश थी ओ शैतान हरकत न कजाए मां हिन फिटड़ू जी कयां तुंहिंजी कयां कन पिणे जी कयां अबा गुलाम बेक वो अबा गुलाम बेक हिन खे डोंगी जीरो मिस्री ऐं ओतिरी जो जेको बि सामान थींदो आहे उहो हाणे ॾेसि न मूंखे ख़ुशी थी थिए अलाह 2 ॾिना अथसि टींगड़ा हाणे जोड़ो थियो अथसि हाणे हिन जो हक़ु आहे बा माई दिलबर उहो त आहे मिड़ई हिन जी त पूरत सूरत कबी मिड़ई काॾो पटे सटे ग़रीब बि आहियूं तूं ॿुधाए तूं घणी रिआयत कंदी आहीं आपा मां पुट जा 10,000 वठंदी आहियां ऐं धीअ जा 5,000 वठंदी आहियां ईअं भला छो पुट जी ख़ुशी ज़्यादा ई हूंदी आहे न असांजे ग़रीबाणे कखां घर ॾे बि ॾिस कुझु ॿियनि खां 10,000 वठंदी आहे तव्हां खणी 15,000 ॾिजांव दाई दिलबरी या रिआयत थी करे कन खल थी लाहे अब दिलबर दाई नाला वॾींदी आहे तव्हां खां मां अञा 10,000 थी वठां मां 20,000 25,000 वठंदी आहियां अॻे भला धाड़ेलनि सां कमु कंदी आहियां छा हो बि बोस्की जा पटका ऊचू ऊचू वाचा वठंदा सदको वञाए पुट जायो थी धीउ जो मालिक थियो आहे तोखे वॾो थींदो त पैसा ॾींदो 10,000 इहे तोरे हूअं ई मोटी ईंदा तोखे बि ख़ुशी थींदी 20 साल सब्र करे मुंहिंजी ख़ुशी गम में मटिजी वेंदी अब इहा वाई त न करे छड़ी वात में काती पियल थी सीर थो ॾींदो वते पियो असांजो अधो कांडेरो चवंदो आहे त जॾहिं ग़रीब थी वञो त बोस्की जो जोड़ो पायूं घुमंदा वरितो त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त भाऊ वारा अञा ग़रीब न थिया आहिनि वञा अन दाणा कणा आहिनि तव्हां वरी वधो था त गुरबत जो धूल वॼाईंदा अलाह अलाह कयो ईअं छो था कयो दाई दिलबर टीवी में घुतजई त उते वञी को प्रोग्राम ध्रोग्राम कर बाक़ी असांजो मथो न खा मूंखे पैसा ॾींदो कन फिडड़ू जोड़े जे पेट में वापसि विझां पोइ पाण ॼणियो मार का पवई ॻाल्हाए छा थी वात तूं सिबियाए
मासी सकी ॿार जो नालो छा रखियो? फिॾड़ू। इहो वरी कहिड़ो नालो आहे फिॾड़ू? उनजी दिलि हुई त डबल ॿार थियनि त हिकिड़े जो नालो इॾड़ू रखां, ॿिए जो नालो फिॾड़ू रखां, पर बुनियाद में ई न अथसि, न माणस ॿार ॼणिया न ॾाॾे ॿार ॼणिया ॿ, त हे काॾो डबल ॿार ॼणी आहे। ॼणायुसि कंहिं? आई सॼे ॻोठ मां दागदिराणी पुछा करायूं पर कोन मिली। हाणे नर दागदर त कोन त पराइनि माइनि खे यम कराइनि। पोइ इहा दिलबर दाई आई जंहिं वीचारी यम करायो माई खे। तॾहिं त चवंदी आहियां त छोकिरियुनि खे पढ़ायो, पर तव्हांखे अलाए कंहिं दिमाग़ में विधो आहे त पढ़ी लिखी छोकिरियूं भॼी वेंदियूं। हालांकि ईअं न हूंदो आहे, अणपढ़ियल माण्हू खे जल्दी वर्गलाए सघिजे थो, पर पढ़ियल माण्हू त सियाणो हूंदो आहे, उहो त कंहिंजी ॻाल्हियुनि में ईंदो ई न आहे, हुनखे पंहिंजो ई एॾो दिमाग़ हूंदो आहे। आई कई ईअं भॼी वियूं। उहा सारी जी धीअ कॉलेज जो बहानो करे भॼी वई न। असां बि ज़माने में उथूं वेहूं था, ॾिसूं था, तॾहिं रिॼूं था न। ॾाढी इहे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हां नंढापे जो छोकिरियुनि जा रिश्ता कराए था छॾियो, पोइ उहे वरी तव्हांजा आहिनि बि पथर ते लकीर। को चोर निकिरे, को धाड़ेल निकिरे वॾो हूंदो, तॾहिं बि रिश्तो न वटाईंदव। उनखां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे छोकिरियूं छा करनि। ऐं वरी तव्हांजा अहिड़ा जेके आहिनि तव्हांजा रवाज त पंहिंजे ई ख़ानदान में छोकिरी ॾियणी आहे। इलाही छोकिरियूं जंहिंजा ख़ानदान में छोकिरा नथा मिलनि, उहे वीचारियूं कुराड़ियूं थियूं वञनि ऐं उते वेही करे उन्हनि जी ज़िंदगी बर्बाद थी वञे। न माना पराई ज़ात में ॾेई छॾियूं, इंसाफ़ थी करे क़ुर ते। छो मां ॿी ज़ात जी न आहियां? मुंहिंजे माउ पीउ बि त धारियुनि में धीअ ॾिनी आहे न। असां धारियुनि मां वठंदा आहियूं, ॾींदा न आहियूं। इन सां त मसइलो अञा वधंदो न। तव्हांजा छोकिरा ॿाहिरां परिणिजी अचनि ऐं तव्हां छोकिरियूं पंहिंजूं ॿी ज़ात में ॾियो कोन, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे छोकिरियूं कुराड़ियूं थी वेही रहंदियूं वीचारियूं, छा कंदियूं? ॿियो भॼंदियूं न, बाक़ी छा कंदियूं? तोखे ॻोठ जो वॾेरो करे थी विहारियां, पोइ तूं इहे फ़ैसिला कर। ऐं तूं छोरनि खे बि वर्गलाए बि उन्हनि खे टीकर बि ॾे त भॼो। कंहिंखे कुझु थींदो आहे चवंदे शकी थींदो आहे माण्हू। छाकाणि सियाणनि चयो आहे त वापारी त नरम, औरत त शर्म, हाकिम त गरम। शर्म में ऐं इंसानी आज़ादी में फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं छोकिरियूं असांजूं का बि शौक़ खां न आहे भॼंदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हुनजी कंहिंसां दिलि लॻंदी आहे, ॾिसंदी आहे माउ पीउ त मुंहिंजी मञींदा कोन, पंहिंजी हलाईंदा, त पोइ उहो ग़लति क़दम तॾहिं खणंदी न। उनखे भला को शौक़ु त न आहे। ऐं जेकॾहिं ईअं ई हुजे असां वटि, असां पंहिंजे मुआशिरे में छोकिरे ऐं छोकिरी खां उन्हनि जी रज़ामंदी पुछूं ऐं उन्हनि जी उते ई शादी करायूं, त उहो छो भॼंदा? इहा नौबत ई न ईंदी। आई तव्हां पढ़ियलियूं असांखां ज़ोर आयो, तव्हां जूं ॻाल्हियूं ई टियूं आहिनि। तव्हां भॼंदव बि त चवंदव त असां चङो कमु कयो आहे, असांखे हार पारायो। इहे ॻाल्हियूं मां सां कयूं थी, मथां ॿिए हंधि करे पंहिंजा बुझ पटाई। सभिनि माइयुनि खे, कची पकी ज़नानियुनि खे ख़ुशी खदड़ी जो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु भला टीटीअर कोयल जे आख़िर में कीअं आई आहे? अलाए हाणे पहती आहे। तोखे थी टीटीअर कया? तोखे हाओ बटालू मुआंड्री नई मूं भोॻण थी सिखें छा? इन में खिलण जो टुकड़ो किथे हो? खिलण जो कहिड़ो ज़रूरु आहे? बटालू मुआंड्री न आहे। उथी त बि ॾिसां त सही, काथों थी ॻाल्हाए? उहो ई पुराणो तरीक़ो। वाह त मूं ख़ुशी खदड़ी खलो हणई, फ़क़ीर सां न फिटाए, फ़क़ीर जो पिटियो वरी न उथियो। मां त चूचे खे ॾिसणु आई हुअसि, पर हिते त चूची हेॾो वॾो वात फाड़ियूं वेठी आहे जहिड़े का। सकी मुबारक हो। ख़ैरलो ख़ैरलो। छोकिरो त पीउ जी जिंदो आहे, अलाह पीउ जे अफ़ालनि खां बचाईंदुसि। हे त हिकिड़ो ठठींगो, न दोस्त खे दिलासो न दुश्मन खे दहरम। उल्को न कर, ख़ुशी खदड़ी अहिड़ी दुआ कंदई जो चीसो निकिरंदो। चीसो छोरो। हिन जो पीउ गुलाम बेग बि ॾिसंदो रहंदो त हे छोरो कंहिंजो आहे, अहिड़ा भाग खटींदो। ॻाल्हियूं अलाह असां बसि तोखां कराइजनि। छड़ी खंडु मिस्री थी ॻाढ़े पई। पैसा फेक तमाशा देखे बि आहे उहो सुर। हिन खे तुआरे पुट जी छठी जी घोर थी सुझे पई। इन लालचड़ी में शूगर वांगुरु थी ॻाल्हाए पई। न त ख़ुशी खदड़ी मुफ़्त में कंहिंखे खलो बि न हणे। इहो फिडड़ू वारो फीटर त खणी ॾे, हिन जे वात में विझां, माई जो चलको ई बंदि नथो थिए। टेप वांगुरु वॼंदी थी वते, बैटरी बि ख़राबु नथी थिए। नांग वारी रांदि जी नांगिणी। मुंहिंजो ख़ैरो आसमान मां तूं नाज़ुल शींया, न मुंहुं आंड्रो गॾ जो आंड्रो। छा माई वीचारी तोखे सॾु ॾिनो पेट भराई जो, रोज़ रोज़ भॻी बीठी आहे। न जान न पहचान में ज़ोरी तेरा महिमान, बेनक्सी बणा। सकीना हिन खे सम्झाए, खदड़नि जो टोलो वठी घर जे दर ते बीहारींदीमांसि, गुरू चेला सभु गॾु कंदीमांसि, पोइ हीअ कार हूंदी। खदड़नि जो मातम जंहिं चौठ ते पए उहो सुकी पलाल थी वञे। मोर ज़ादी इहो ब्लैक मेल वञी ॿियनि खे करे, असां पाण कागर लिखी ॾींदा आहियूं माण्हुनि खे। इहो नूरां जे मुड़ुस जी न लॻंदी हुअसि त इहो कंहिं करायो सिधो उन खे? मां करायो न, धाॻो ॾिनोमांसि या फॿां पढ़ी करे। ऐं छोरी जो हाणे ॾिस त मुड़ुसु कीअं सिधो लॻो पियो आहे। हो मीरू मास्तर हुते, ॿार चवणु कोन वठंदा हुआसीं। लखो लानत न हुजे, इहो ॼाई राति में थी, इहो वल में थी, इहो विर्दु कंहिं ॾिनोसीं? इहो असांजूं करामतूं आहिनि न। तूं छा ॼाणे असां मूं ख़ुशी खदड़क।